तो डिठा तन माहे पर हो, तो डिठा तन माहे पर हो, तो डिठा तन माहे पर हो, तो डिठा तन माहे पर हो। ये आऊं कुछ सोचे भी नहीं था छा बुधाया जेड़ो एने भजन छे कोई सागे पर जेको केर पेरी छे ओड़ो गोली दो ये भजन ता ढूंढो कोने पर जिनके समझ में आछे धीरे धीरे चवा तो सही वेला। तो डिठा तन माहे पर हो, तो डिठा तन माहे पर हो, तुरिया में तद रूप वया थी, तुरिया में तद रूप वया थी। जागृत वेठे जागन वेठा, जागृत वेठे जागन वेठा, खाइन पाइन गायन वेठा, खाइन पाइन गायन वेठा। आलम लेखे आहे पर हो, आलम लेखे आए पर हो, तुरिया में तद रूप वया थी, तुरिया में तद रूप वया थी, दुरिया में तद रूप वया थी, दुरिया में तद रूप वया थी। जोगी संत महात्माओं किए हुंदा आहिनि। राजा जनक हो राज हलाई दो, कोई ॾोहो करे अचे तो उनखे सज़ा ॾींदो हो, उन ॿुधंदो हो, ॿ ॼणा ॻाल्हाईंदा, कोई पंहिंजी सफ़ाई पेश कंदो, मूं कयो आहे मूं न कयो आहे, उनजो फ़ैसिलो पाण कंदो हो, न्याय कंदो हो। राजा माना न्याय, अॻे ईअं हूंदो हो। वरी कोई सुठो कमु करे अचे त हुन केतिरो सुठो कयो आहे उनखे ओढ़ो वरी इनाम बि ॾींदो हो। असांजे लेखे वहिंवार करे पियो, पर हुनखे विदेह मुक्त चवंदा। विदेह मुक्त माना हू आहे ई कान। संत महात्मा ॾिसण में साम्हूं वेठा आहिनि, पर हू परमात्मा में लीन हूंदा आहिनि, उन्हनि जी काई ॿी ॻाल्हि दुनिया सां वास्तो उन्हनि जो न हूंदो आहे। तुरिया माना चौथी अवस्था में सदाईं पंहिंजे उन परमात्मा में लीन हूंदा आहिनि, परमात्मा जे ध्यान में हूंदा आहिनि, भॻवान जे ध्यान में हूंदा आहिनि, वहिंवार कंदे बि वहिंवार खां परे हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधाए। सुपने में बि साखी बणिजी, सुपने में भी साखी बणिजी, ॼाणन वेठा ॼाण खे ॼाणे जी, ॼाणन वेठा ॼाण खे ॼाणजी, निंड नेणन खे नाहे पर हू, निंड नेणन खे नाहे पर हू, तुरिया में तद रूप वया थी, तुरिया में तद रूप वया थी, तुरिया में तद रूप वया थी, तुरिया में तद रूप वया थी। सुख पत में सुख सांसे सुमिया, सुख पत में सुख सांसे सुमिया, सुख पत में भी सुख सांसु मिया, सुख पत में भी सुख सांसु मिया, आनंद सां गॾु घर घर घुमिया, आनंद सां गॾु घर घर घुमिया, जगले खे
जड़ता है पर हूँ जग लेखे जड़ता है पर हूँ तुरिया में तद्रूप वया थी 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 तुरिया में पहला जथा तुरिया तुरिया में पहला जथा तुरिया पुरणा तिनखे कीनक फुरिया पुरिया तिनके कीनक फुरिया ब्याहलन पर था है पर हूँ प्यालन परताए पर हूँ तुरिया में तद्रूप वया थी 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 तो डेठा तनमा है पर हूँ तो निठा तन माहे पर हूँ तुरिया में तद्रूप वया थी 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 तो डेठा हाँ तो निठा शरीर जूं 4 अवस्थाऊं आहिनि हिकिड़ो ई असां जागृत में वेठा आहियूं ॿियो निंड कबी आहे त सुपनो ईंदो आहे त जीअं उन्हनि जो जागृत कंहिं क्रिया में न हूंदो आहे क्रिया कंदा आहिनि पर उन में निर्लिप्त हूंदा आहिनि फासंदा न आहिनि सभु कम कंदे उन खां न्यारा हूंदा आहिनि खोड़ मिसाल इन जा ईंदा आहिनि भॻवान मन ॾिनो आहे किथे फासाइण लाइ न राजा जनक नारद खे या कंहिं संत खे या शुकदेव मुनीअ खे जंहिंखे बि सम्झो तेल जो कटोरो भरे ॾिनई वञ घुमी अच सॼो शहर पर तेल जी फुड़ी हारजे न सॼो घुमी आयो शहर ॾिठई कान पुछईंसि छा ॾिठुई चई छा ॾिसां तेल जो कटोरो ई पियो ॾिसां मन आयो किथे अटके न तेल जी फुड़ी किरे न माना मन किथे हारजे न मारजे न फासे न अटके न भटके न चटके न मन जेको आहे उहो पासीरो थींदो हले हर कंहिंखां कमु दुनिया में सभु पियो थिए सुपने में बि सुपनो ॾिसंदा आहिनि त सुपने में बि परमात्मा सां ई गॾु हूंदा आहिनि जंहिंखे सुपने में भी परमात्मा जो दर्शन थे उनके चाहे निंड हुजे चाहे जाग हुजे छा फ़र्क़ु पवंदो वरी सुषुप्ति आहे अज्ञान जे वास्ते उन माण्हू खे कुझु ख़बर न खाली मां सुख सां सुम्हियमि सुखम ऐसवाब सां मां भई सुख सां निंड मूंखे ॾाढी बढ़िया निंड आई बढ़िया निंड न आई हुन परमात्मा सां मिलिया पिया सुषुप्ति जाजी वरी चौथी अवस्था त चौथी अवस्था हुन में त ख़ुदि ई रूप आहे तद्रूप आहे तद्रूप माना उन जो ई स्वरूप आहे तद्रूप आहे ख़ुदि रूप आहे जेकी सम्झो संस्कृत में तद्रूप था चऊं उर्दूअ में ख़ुदि रूप चओ उनखे कोई फुरनो कोन्हे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई उहा तव्हां सभिनि खे यादि बि हूंदी न त उहा भुलाइण जी न आहे भई एकांत कंहिंजे लाइ ज़हर आहे कंहिंजे लाइ अमृत आहे छा चयमि एकांत कंहिंजे लाइ ज़हर आहे ऐं कंहिंजे लाइ अमृत आहे कंहिंजे लाइ जंहिंजो फुरनो नथो थिए जंहिंखे ॿियो को ख़्यालु अचे ई कोन थो उनखे एकांत अमृत आहे ऐं जंहिंखे ख़्यालु उथनि उन ज़हर उहो एकांत में वरी न वेह हर कंहिं ॻाल्हि हर कंहिंखे ॻाल्हि पूरी न हूंदी आहे त उहे संत महात्मा पंहिंजे आनंद में रहंदा आहिनि परमात्मा सां वञी तार जोड़े पोइ सुम्हिया पिया हुजनि त बि कोई चए सुम्हिया पिया हुजनि निंड में त बि जान बचाओ नई जीउ क़ुर्बान उन्हनि तां थी जंहिंजूं अहिड़ियूं हुजनि ॻाल्हिड़ियूं उहे महापुरुष जेके सुम्हंदे बि परमात्मा खे यादि कनि था
निंड में भी भगवान के याद कंता, जागंदे भी भगवान के याद कंता, हलंदे चलंदे खाईंदे पीअंदे घुमंदे सुम्हंदे परमात्मा ही परमात्मा के ॾिसनि था, परमात्मा सां मिलिया पिया आहिनि। कॾहिं परमात्मा खे उन्हनि जुदा सम्झो न आहे, उन्हनि जे लाइ चाहे निंड हुजे चाहे जाग हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। उन्हनि जो सुम्हण बि समाधि, उन्हनि जो सुम्हण बि समाधि, उन्हनि जो सुपनो बि सवादी, उन्हनि जो सुपनो बि सवादी, जिनी जे तार अंदर तूं तूं, जिनी जे तार अंदर तूं तूं, जिनी जे तारे अंदर तूं तूं, जिनी जे तारे अंदर तूं तूं, उन्हनि वटि अन भय जो आवाज़, उन्हनि वटि अन भय जो आवाज़, हरे राम 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 हरे राम। उन्हनि वटि अन भय जो आवाज़, उन्हनि वटि अन भय जो आवाज़, उन्हनि जो श्वास सुरीलो साज़, 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 उन्हनि जो श्वास भी सर्वादी, उन्हनि जो श्वास बि सर्वादी, उन्हनि जो सुमरन सतवादी, उन्हनि जो सुमरन सतवादी, जिनी जे श्वास अंदर सूं सूं, 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 उन्हनि जो बोलण ॿुधण सभु बोध, उन्हनि जो बोलण ॿुधण सभु बोध, हरे राम 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 हरे राम, उन्हनि जो बोलण ॿुधण सभु बोध, उन्हनि जो बोलण ॿुधण सभु बोध, उन्हनि जो पढ़ण पाढ़ण पर 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 बोध, उन्हनि जी गैब अंदर गादी, उन्हनि जी गैब अंदर गादी, उन्हनि जे हृदय में हादी, उन्हनि जे हृदय में हादी, जिनी जे हूंग अंदर हूं, 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 उन्हनि जो सुम्हण बि समाधि, उन्हनि जो सुम्हण बि समाधि, उन्हनि जो सुपनो बि सवादी, उन्हनि जो सुपनो बि सवादी, जिनी जे तार अंदर तूं तूं, जिनी जे तार अंदर तूं तूं, जिनी जे तारे अंदर तूं तूं, जिनी जे तारे अंदर तूं तूं, उन्हनि जो घुमण फिरण सभु ज्ञान, उन्हनि जो घुमण फिरण सभु
सब ध्यान उन्हनि जो ॾिसण वसण सभु ध्यान उन्हनि जो ॾिसण वाइसण सभु ध्यान उन्हनि जो ॾिसण वसण सभु ध्यान। साईं टेऊंराम साहिब ये छंछर कोन्हे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। विस्पति थींदी हुई पोइ राति जो हली वञनि हुनखे जुमेरात चवंदा। मुस्लमान पहिरीं राति ॾींहुं लिखींदा आहिनि पोइ वरी ॾींहुं लिखींदा आहिनि। असां पहिरीं जुमो लिखींदा आहियूं पोइ जुमेरात थींदी आहे। मुस्लमाननि जी पहिरीं जुमे जी राति थींदी आहे पोइ जुमे जो ॾींहुं थींदो आहे। पहिरीं विस्पति माना खमीस जी राति थींदी आहे पोइ वरी खमीस जो ॾींहुं थींदो आहे। जेकी सम्झो ॻाल्हि प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। त विस्पति जी राति जो ॻाल्हि साॻी थींदी चाहे जुमेरात चऊं उर्दूअ में मुस्लमाननि में ऐं विस्पति जी राति असां चऊं जेकी तव्हांखे सम्झ में अचे त उन राति साॻी माना सुभाणे जी विस्पति आहे सुभाणे वारी राति। त उते साईं टेऊंराम साहिब बिटशाह ते विया त संत कृष्णदास महाराजनि हूंदा हुआ उनजे घर वेंदा। नालो हूंदो कोॾण भगत। पोइ वरी साईं जिन वटि रहियो संतनि में रहियो। पहिरीं चेतन भगत चेतो भगत हूंदो हो उन चेते भगत सां गॾु भगत में ॻाईंदो हो संत कृष्णदास। ॻाइण जो होशियारु कथा जो होशियारु चई सिंधीअ में आऊं कथा कयां मुंहिंजो मटि कोई न आहे ईअं चवंदो सत्संग में। ॿ ॼणा पाण सां गॾु भगत मूलचंद जेको हिते ईंदो जेको सुञाणो था ईअं चवंदो हो उहो ऐं गॾु वेहंदो ॻाईंदा हुआ। मूं तव्हांखे हुनजी ॻाल्हि ॿुधाई आहे कथा जो अहिड़ो पहिरियों नंबर संतो त कथा ॿुधाईंदे ॿुधाईंदे पोइ सभिनी खां चयईं भई सभई चओ त असां मांस मच्छी न खाईंदासीं। सभिनी चयो भई मांस चयईं असां भई हीअं न कंदासीं कूड़ न ॻाल्हाईंदासीं। ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए चई असां बीड़ी सिगरेट कॾहिं कोन छॾींदासीं। त सभिनी चयो बीड़ी सिगरेट कॾहिं कोन छॾींदासीं। चई छा था चओ ईअं माना मुंझाए बि छॾींदो सत्संग में। ध्यानु ॾेई कीअं था ॿुधो भई। त अहिड़ो संत कृष्णदास साईं टेऊंराम साहिब कोॾण साईं खण तॾो त घरां फरासी आहे तॾो खणंदो साईं टेऊंराम साहिब ये घर ॿुधाईंदा कोन राति जो वञिणो आहे त वञिणो आहे त उन ॾींहुं साईं जन जी ड्यूटी लॻाईंदो भई तूं वञी बनीअ ते संभाल कर खेत ते। त खेत ते संभाल करण विया त साईं टेऊंराम त साहिब हली विया बिटशाह ते। शाह साहिब जी भगत सॼी राति हली पई त भगत वञी ॿुधाइनि वरी सुबुह जो 5 बजे उते ख़तमु थींदो हो त कोॾण खण तॾो पोइ हू पंहिंजे घर वञी साईं जन मोटी भेण वटि न वेंदा माता ईश्वरी बाई वटि बि न वेंदा या भई माता ज्ञानी बाई हूंदी साईं गुरुमुखदास जी मां कंहिं वटि वेंदा कान मिटनि माइटनि में न बसि हुनखे हू तॾो खणी घर वञे ऐं साईं हेॾा अचनि। राति जो छा थियो जो खेत ते साईं जन हुआ कोन हारी नारी सभु चई भई सेठ कोन्हे त सुम्ही पओ भई मालिक कोन्हे ठेकेदार त सभु सुम्ही पिया। चोर आयासीं बैल उतां न खणी आली त हाणे छा कयनि। चोर खणी वरी हलिया कहिड़े पासे हलिया बिटशाह जे पासे हलिया। जॾहिं बिटशाह जे पासे हलिया त सुबुह जो टेऊंराम साईं टेऊंराम जो भाउ अचे खेत ते त संत त लभे ई न माना भई भगत साईं टेऊंराम त लभे ई न बैल बि कान्हनि हारी नारी बि कान्हनि। अड़े हीअ त छा बैल केरु काए वियो आहे छा आहे हेॾा के नारी हारी नारी जाॻिया चई साईं अड़े बैल किथे आहे न तव्हांखे इन लाइ रखियो आहे सभिनी खे नौकिरी त ॿाहिरि कढंदो तव्हां कमु था कयो हुनखे हेठि चई पर उहो भगत किथे आहे साईं टेऊंराम साहिब भगत चवंदा भगत किथे आहे साईं टेऊंराम साहिब चई साईं हू त ख़बर कोन्हे राति त हुआ अड़े राति आहे त पोइ केॾा विया साईं ख़बर कान्हे त विया होॾा किथे बिटशाह ते भगत ॿुधण विया। हाणे साईं टेऊंराम जे पुठियां हीअ कावड़जी वेठो आहे अचे त उनखे सिधो कयूं साईं टेऊंराम साहिब वरी साईं उतां परियां अचनि पिया त परियां अचनि पिया चोर वरी त बैल काए पिया वञनि वरी त बैल अचनि चोरनि सुञातो भई हाणे बैलनि जा मालिक अचे पियो साम्हूं त हू बैलनि खे छॾे वठी भॻा ऐं साईं टेऊंराम जा बैल असां वरी वापसि काए अची विया। न सम्झो ॻाल्हि खे अॼड़ी तूं त कर न त बैल काए पिया अचनि त हुनजो भाउ ईअं कावड़े वेठो
बैल वठी वियो जे बैल बि गॾु आहिनि ऐं पाण बि भगत गॾु आहे केॾा में त बैल काए पियो अचां बैल खे काए राति जो वॾी आहे त उन्हनि जो भई ॾिसण वाइसण सभु ध्यानु कीअं थो थिए हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अची भाउर गुस्से थिया भाव ते 4 नंबर अची भाउर गुस्से थिया भाव ते अची भाउर गुस्से थिया भाव ते अची भाउर गुस्से थिया भाव ते चयो नार वहाए वनी वाहते 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 बधी डांद हलिया विया शाह ते भिक्षा ते हलिया विया बधी डांद हलिया विया शाह ते पुठियां चोर आया काहे काहते पुठियां चोर आया काहे काहते ओ पुठियां चोर काहे आया काहते पुठियां चोर आया काहते छोड़े डांद राही थिया राहते छोड़े डांद राही थिया राहते सिखे फिकर को स्वामी टेऊ राम ओ सिखे फिकर को स्वामी टेऊ राम सिखे सब्र को सिखे शुक्र को स्वामी टेऊ राम ओ सिखे सब्र को स्वामी टेऊ राम हाणे अध ॻाल्हि ॿी ॿुधो आया भा और सुबुह साण साहे आया बार सुबह साण साए ॾिसन डांद नको पाण आहे आया भावर सुबुह साण साए ॾिसन डांद नको पाण आहे ॾिसन पाण नको डांद आहे ओ ॾिसन डांद नको पाण आहे हलिया कावड़ में भरजी काहे हलिया कावड़ में भरजी काहे परियां डांद चन पिया काहे परियां चन प्यारा परियां डांद अचन पिया काहे अचन प्या काहे कम ठाकुर पियो पाण ठाहे ठाकुर पियो पाण ठाहे सिखे नजर को स्वामी टेऊ राम मां सिखे नजर को स्वामी टेऊ राम सिखे सब्र को स्वामी टेऊ राम मां सिखे सब्र को स्वामी टेऊ राम ॻाल्हि पूरी थी शाह साहिब तां साईं जन मोटनि पिया चोर वरी हितां वञनि पिया उन ई पासे धनी पियो अचे बैलनि वारो पाण अड़े बैल ॿुधाए चोर वठी ॿुधाए बैल छॾे भॻा हू भॼी आहे बैल वरी काए अची आहे भॻवानु कीअं कमु कंदो आहे नज़र सिखे न ध्यानु आहे महापुरुषनि जो ध्यानु कीअं भॻवानु पाणे कमु आहे
वो भाण से कावड़ जो चई त डांद चोर काए मां काए आया छला वो तो ॿुधाइजे भई असां शाह ते वियासीं ऐं ॿुधी आया शाह जो भजन करे आया भगवान कम करे अर्थ जीवन में परमात्मा जे भजन में ॾाढी ताक़त आहे भई हुजे दम वारो माण्हू विश्वास वारो माण्हू हुजे त उनजो सभु कमु थी वञे कोई दिक़त ई कान्हे त चए उन्हनि जो श्वास में श्वास न खणंदा आहिनि इहो हिकिड़ो श्वास आहे इन श्वास जी आवाज़ में सोहम जी साज़ में उहे परमात्मा जो भजन कंदा आहिनि उन्हनि खे चाहे गैब जे अंदरि गादी आहे परमात्मा उन जे अंदरि हृदय में हादी परमात्मा वेठो आहे ॿी कंहिंजी काई तौर त कोन्हे उन्हनि जो घुमणु फिरणु सभु ज्ञान घुमनि फिरनि कुझु बि कनि ज्ञान में हलनि चलनि उथनि विहनि खाइनि पीअनि छा बि कनि दुनिया में स्वर्ग में वञनि या नरक में वञनि महापुरुषनि खे काई तकलीफ़ न हूंदी आहे हर कंहिं हंधि आनंद हूंदो आहे युधिष्ठिर महाराज खे सज़ा मिली हिनखे नरक घुमाए अचो नरक वारा चवनि यार तूं हिते बीह असांखे तुंहिंजे चयां त बीह थो रह हाणे तोखे घुमाइण त बीह छो थो चई न हिननि खे आनंद थो अचे आउं त बीहंदुमि बीह रहे सॼो नरक ख़ाली करे चई ही छा चई बाबा इहो ई त ॻाल्हि कमु करिणो हो महापुरुषनि जी ॻाल्हि ई काई निराली हूंदी आहे उन्हनि जो घुमण फिरण सभु ज्ञान राम राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम उन्हनि जो घुमण फिरण सभु ज्ञान उन्हनि जो ॾिसण वसण सभु ध्यान 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 उन्हनि जो ख्याल ख़ुदा बादी उन्हनि जो ख्याल ख़ुदा वादी उन्हनि जी शिकिल बि शहज़ादी उन्हनि जी शिकिल बि शहज़ादी उन्हनि जे गगन अंदरि गूंगू 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 उन्हनि जो सुम्हण बि समाधि उन्हनि जो सुम्हण बि समाधि उन्हनि जो सुपनो बि सवादी उन्हनि जो सुपनो बि सवादी जॾहिं जे तार अंदरि तूं जिनी जे तार अंदरि तूं जिनी जे तार अंदरि तूं जिनी जे तार अंदरि तूं उन्हनि महापुरुषनि जो ख़्याल ख़ुदाबादी असां वटि जयपुर में ख़ुदाबादी सोनारनि जी हिकिड़ी उहा हाल ठहियल आहे ख़ुदाबादी माना ख़ुदाबाद हिकिड़ी शहर हूंदी न अहमदाबाद आहे तीअं सिंध में ख़ुदाबाद उहो ख़ुदाबादी न परमात्मा ते ख़्यालु उन्हनि जो ख़्यालु हूंदो न उहो परमात्मा साॻी भॼन आहे उनजी चौथी तुक चओ जेको भॼन पहिरीं चयो साईं टेराम ॾिसो कीअं ख़्यालु किथे अथनि चयो भाउन हली वेहो हट ते चयो भाउन हली वेहो हट ते मन मन मट जेस मट सट ते मन मन हली वेहो हट ते मन मन मट जिस मट सट ते ओ मन मन मट जेस मट सट ते मन मन मट जिस मट सट ते पर आशिक चढ़ियल हो
इट ते आशिक चढ़ल हो इट ते नका नजर ताराजी वटते नका नजर ताराजी वटते नका नजर ताराजी वटते नका नजर ताराजी वटते हो ख्याल खुदाई खटते ओ ख्याल खुदाई खटते ओ सिखे फिक्र को स्वामी देव राम मा जिक्र सिखे फिक्र को स्वामी देव राम सिखे सब्र को स्वामी देव राम मा ओ हो सिखे सब्र को स्वामी देव राम महापुरुषनि जो ख्याल हिन दुनिया में हूंदो ई न आहे ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ी दुनिया आहे जेको दुनिया जो मालिक आहे मालिक ॾे ध्यानु रखिबो आहे दुनिया ॾे न मालिक सां वास्तो आहे दुनिया सां न पर असां थोरा उल्टा आहियूं दुनिया सां वास्तो रखंदा आहियूं दुनिया वारे मालिक सां वास्तो न रखंदा आहियूं इहा थोरी ग़लती हूंदी आहे साईं जन चवंदा उन्हनि जो ख्याल बि ख़ुदाबादी उन्हनि जी शिकिल बि शहदा उन्हनि जो खाइण पीअण सभु ख्याल उन्हनि जो खाइण पीअण सभु ख्याल हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम नव दफ़ा चवणो पवंदो हरे राम 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 नव दफ़ा चवणो पवंदो हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम नव दफ़ा थींदो हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम उन्हनि जो खाइण पीअण उन्हनि जो खाइण पाइण सभु ख्याल उन्हनि जो खाइण पीअण सभु ख्याल उन्हनि जो ॼमण मरण हर हाल 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 उन्हनि लाइ सुञ बि आबादी उन्हनि लाइ सुञ बि आबादी उन्हनि लाइ मरणो बि शादी उन्हनि लाइ मरणो बि शादी जिनी जे रग रग अंदर रू रू जिनी जे रग रग में रू रू जिनी जे रग रग में रो रो जिनी जे रग रग में रो रो हीअ हिकिड़ी महापुरुषनि जी वॾी ॻाल्हि आहे मरणो हुजे या पढ़णो हुजे साॻी ॻाल्हि आहे वीर हक़ीक़त रहिजो केॾी महिल खे बयानु आहे त मां तव्हांखे खोड़ ॿुधाईंदुमि धर्म जे मथां हिकिड़ो अकेलो माण्हू कीअं पुख़्तो थी बीठो नालो हक़ीक़त पंजाब जी ॻाल्हि आहे पर तंहिं हूंदे बि पंहिंजे धर्म जे पुठियां सिर ॾेई छॾी होॾां मिलियुसि पे मुस्लमान बादशाह चएसि त तोखे मां पंहिंजी धीअ बि थो ॾियां अधु राज बि थो ॾियां अधु तुंहिंजो हिसो बि थो ॾियां भाग माना हिसो थो ॾियां अधु राज पूरो ऐं धीअ बि तोखे मुंहिंजो नाठी पुटु ऐं वरी मां मरंदुमि त मूंखे ॿियो कुझु कोन्हे माना पुटु पुटु कोन्हे तूं ई धीअ वारो आई नाठी आई त नाठी तूं ई खणिजांइ सभु सॼो राज तोखे थींदई मुंहिंजे मरण खां पोइ ऐं अधु हींअर ई धीअ सूधो ॾियईं थो न त फांसीअ ते चढ़ंदे हिकिड़ी ॻाल्हि क़बूल कर चई आउं ॼटि न थींदुमि न थियणो मां हिकिड़े खां अॼु जे ज़माने में हू तॾहिं जो ज़मानो हो अॼु जे ज़माने में अॼु खां 5-7 साल पहिरीं कंहिंखां पुछियुमि चई पोइ जेकर मूंखे भई सम्झो केरु ₹1 ॾिए
त मूंखे छा आहे, मां शादी करे वेही रहंदुमि, ईसाई बणिजी पवंदुमि, ॼट बणिजी पवंदुमि। मुंहिंजो शाबस अथई तुंहिंजे दिमाग़ खे, ऐं शाबस हुनखे बि हुजे जंहिं अधु राज मिलियो अथई। अधु राज ख़बर अथई केतिरो थींदो आहे? सभु मिलण खां पोइ चई मां मुस्लमान, भले मां फांसीअ ते चढ़ी वेंदुमि, पर महापुरुषनि खे परमात्मा जे पासे ख्याल दुनिया जो राज छा कबो? जे राजा थिए हा त उन जो अॼु एतिरो नालो न थिया, शादी न कई, राज न वरितई, हिंदू धर्म ते क़ुर्बान थियो। अॼु कई संतनि महात्मा जा उतां जे माण्हू, जितां जो माण्हू हूंदो आहे, जीअं भई सिंधी आहियूं पाण, साईं टेऊंराम जय जलाराम ते सुञाणो, त गुजरात में सुञाणो, ॿाहिरि एतिरो तुकाराम खे सुञाणो, त गुजरात में तव्हां ॿुधो ई कोन्हे। संत तुकाराम ॿुधो आहे, घटि आहे, पर होॾां ॿाहिरि वीरपुर में वञो त जलाराम जिते किथे, उते जे माण्हुनि खे, जितां जितां जो माण्हू हूंदो आहे न उनखे ख़बर आहे। जीअं भई बंगाल जी आहे, बंगाल वारनि खे ख़बर आहे, बिहार में कोई संत हुयो उन्हनि खे ख़बर आहे। त इहा हिकिड़ी वीचार जी ॻाल्हि आहे त केतिरो माण्हू धर्म जे पुठियां हले थो, ऐं महापुरुषनि कीअं परमात्मा जे पासे नज़र कई, दुनिया जे पासे। उन्हनि खे सुख दुख में उन्हनि खे सुख दुख में आनंद, उन्हनि खे सुख दुख में आनंद। हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम। नव दफा चो हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम। उन्हनि खे सुख दुख में आनंद, उन्हनि खे सुख दुख में आनंद। बातों पहला जजा परमानंद, बातों पहला जजा परमानंद। बातों पहला जजा परमानंद। बातों पहला जजा परमानंद। उन्हनि लाइ हित हुत आबादी, उन्हनि लाइ हित हुत आबादी। उन्हनि लाइ सोन जहिड़ो चांदी, उन्हनि लाइ सोन जहिड़ो चांदी। जिनी जे ब्रह्म अंदर बूं बूं, जिनी जे ब्रह्म अंदर बूं बूं, जिनी जे ब्रह्म अंदर बूं बूं, जिनी जे ब्रह्म अंदर बूं बूं। उन्हनि जो सुम्हण बि सवा समाधि, उन्हनि जो सुम्हण बि समाधि। उन्हनि जो सुपनो बि सवादी, उन्हनि जो सुपनो बि सवादी। नींद तार अंदर तूं तूं, जिनी जे 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 तार अंदर तूं तूं। जिनी जे तार अंदर तूं तूं, जिनी जे तार अंदर तूं तूं। उन्हनि महापुरुषनि जी जेतिरी महिमा कजे न ओतिरी थोरी आहे, पर उन्हनि जी ॻाल्हियूं थोरी न उपतियूं सुपतियूं हूंदियूं आहिनि, उहो कंहिंखे सम्झ में न ईंदियूं आहिनि। उहे सदाईं पंहिंजे आनंद में रहंदा आहिनि ऐं कंहिंसां वास्तो रखंदा ई कान आहिनि। दुनिया सां उन्हनि जो वास्तो लॻभॻि न हूंदो आहे, उनजो वास्तो परमात्मा सां आहे। ब्रह्म वारनि जी उल्टी बात, ब्रह्म वारनि जी उल्टी बात। ब्रह्म भरम सां शामिल नाहे, ब्रह्म भरम सां शामिल नाहे। हिकिड़नि खे वहम आहे, भरम चइबो आहे उनखे। वहम कहिड़ो आहे? आऊं छा आहियां? संसारी आहियां, भॻवान जो पूॼारी आहियां, भॻवान जो स्वरूप आहियां अलाए न आहियां, परमात्मा खां जुदा आहियां अलाए गॾु आहियां। परमात्मा कीअं आहे उनजी ख़बर न, हू हुनखे परमात्मा खे जुदा सम्झंदो आहे, पाण खे जुदा सम्झंदो आहे। उहो ज्ञानवान वरी हूंदो आहे, उहो उन भरम वारे सां शामिलु हूंदो ई न आहे। जेकी खपई हू परमात्मा सां शामिलु आहे, भरम वारनि सां शामिलु न हूंदो आहे।
ब्रह्मोच्चवन काय ब्रह्मास्मि ब्रह्मोच्चवे हाँ मां ब्रह्मास्मि ब्रह्मचवे हाँ ब्रह्मास्मि परमुच्चवे खाओ सीरा तस्मै ब्रह्मचवे खाओ सीरा तस्मै पाण सिंधीअ में खीरणी चवंदा आहियूं ऐं हिते हिंदी वारे खीरणी न खाली खीर चवंदा आहिनि ऐं संस्कृत में वरी उनखे चइबो आहे तस्मै तस्मै माना खीरणी ब्राह्मण हूंदा आहिनि न उन्हनि खे खीर वारी शइ खीरणी माना अॻे ई हूंदो हाणे त जहिड़ो खाइनि था पर उहा वणंदी हुई त भई भरम वारो चवंदो यार खाई पी लहे कर हू चवंदो यार पाण ब्रह्म तर उहे पाण खे कुझु खपे ब्रह्म चवे हाँ मां ब्रह्मास्मि ब्रह्मचवे हाँ मां ब्रह्मास्मि परम चवे खाओ सीरा तस्मै ब्रह्मचवे खाओ सीरा तस्मै सुख हुनखे तऊं कल हुनखे तात हुनखे तो कल हुनखे धर्म तात वारे खे तऊं कल धोको हणंदो ऐं हुनखे परमात्मा जी तात आहे सदाईं राम राम जपींदो सदाईं भॻवान जो भॼन कंदो ज्ञानवान जी मंज़िल अलॻि आहे भॻवानु इन करे चए थो ज्ञानी आहे न मूंखे ॾाढो वणंदो आहे मुंहिंजे सचार भॻत आहिनि पर ज्ञानी मुंहिंजो ई स्वरूप आहे ज्ञानी त्वात पई मे मतम उहो मुंहिंजो ई स्वरूप आहे ब्रह्म चवे मां ॿाहिरि अंदर ब्रह्मचवे मां ॿाहिरि अंदर परम चवे हाँ मस्जिद मंदर ब्रह्मचवे हाँ मस्जिद मंदर हुनखे दाता हुनखे ॾात हुनखे दाता हुनखे दात ब्रह्म भरम सां शामिल नाहे ब्रह्म ब्रह्म सां शामिल नाहे ब्रह्म चवे मां मंझ में खाने ब्रह्मचवे मां मंझ में खाने भरम चवे हाँ वेठो बुत खाने ब्रह्मचवे हाँ वेठो बुत खाने हुनखे जीअरो हू जड़ जात हुनखे जीअरो जड़ जात ब्रह्म भरम सां शामिल नाहे ब्रह्म भरम सां शामिल नाहे ब्रह्म ब्रह्म सां शामिल नाहे ब्रह्म ब्रह्म सां शामिल नाहे ब्रह्म चवे सभ मुंहिंजी लीला ब्रह्मचवे सब मुंहिंजी लीला भरम चवे कर हुनर ऐं हीला ब्रह्मचवे कर हुनर लीला ज्ञानवान महात्मा चवंदो आनंद में वेठो हुजे हू चवंदो मां हीअं कयां मथो खपायां अड़े हुनर हीले जी काई ज़रूरत न आहे तूं परमात्मा खे ॾिस परमात्मा सां शामिल थी वे ज्ञानवान परमात्मा खे छॾे परमात्मा जे भॼन खे छॾे ॿी कंहिं खिटके में पवंदो ई कोन्हे ऐं जीअं भरम वारो हूंदो पोइ कोई हीअं कंदो कोई 100 तरीक़ूं ॿुधाईंदो हीअं कंदो 100 ॻाल्हियूं पियो कंदो हुनर हीला कर हुनखे वटि हुन वटि लिवड़ी हुन वटि लात हुन वटि लिवड़ी हुन वटि लात ज्ञानवान खे लिम हूंदी आहे परमात्मा सां लॻी पवंदी आहे ऐं हू ख़ाली लातियूं माना ॻाल्हियूं पियो कंदो बक बक कंदो पियो ऐं हीअं कयां इन जी काई ज़रूरत न आहे पछाड़ीअ लिखनि था ब्रह्म ब्रह्म पहलाज पियो बोले ब्रह्म ब्रह्म पहलाज पियो बोले हर नाकस पियो भरम जे भोले हर नाकस पियो भरम जे भोले पहला चए मां ब्रह्म आहियां मां उन पराम जो स्वरूप आहियां ऐं हू वरी हर नाकस भरम जे में फासी पियो हुन वटि अमृत हू ज़हरात हुन वटि अमृत हू ज़हरात हुन वटि अमृत हुत ज़हरात हुन